ए उस्ताद सलमान निसा सिर तू वणी ॾिसे 10 साल थी आहिनि मूंसां कमु करे तो शिक्षो ई कोन्हे पर पिलर न ख़राब करे सॾे दादा वरी छा थियो मां तोखे पानी पीती अचां पंहिंजी पाणी बि पीती आहे पेशाब बि कई आहे कलाक में पेशाब कंदा वधाओ सॼो ॾींहुं धप करे छॾींदा आहिनि अलाए छा छा खाई ईंदा आहिनि। उस्ताद रमो मूंखे पेशाब लॻो आहे मां बि पेशाब करे अचां। मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि हो निभागो पेशाब करणो वरी तोखे रीस अची वई आहे। तव्हां माण्हू सुधरदा वे कोन रीस लाओ रस्ते में गंद पियो हूंदो न हिकिड़ो माण्हू खणंदो न तव्हां खणण पइजी वेंदा वे जल्दी कर पेशाब करे मोटी आहे हराणे सिल बूत में मुंड ॾिसे तो सॼी मेहनत मुंहिंजी हूंदी आहे या शैतानी खोपड़ी जो कमाल आहे। ओ मजदूर आओ काथे गुम थी विया एॾी देर थी वई अचण जी कयो अरे ॾे ख़बर एॾी देर पेशाब करण में छा वॉशरूम में छा बिस्तरो वेचो पिया जो ॿई ॼणा पया आवे छा हुते ओ गंजो नी भागो सभा बाथरूम में वेजी वियो आहे ॿाहिरि निकिरण जो नालो ई नथो वठे। बाक़ी तू पेशाब काथे कयो थी मुंहिंजो रस्ते में ई अरे गंजा निभागा सदाई पोइना ई वधो हूंदो या पोयूं वेठो हूंदे मतां को कम करणो पए मतां सिला खणणी पवे मजाल आहे उस्ताद रमो सिरा मां ॾींदुमि हाज़ुर असां मज़दूर बाक़ी के कम जे लाइ आहियूं मुंहिंजे पेट में कुत्ता भौंकदा पिया आहिनि। अच्छा माना मानी जो टाइम थी वियो आहे। हा न उस्ताद रमो बा थी विया आहिनि मानी बि खायूं चांहि जी चुस्की बि हणो मां ई चवां तव्हां कम नथा कयो बुख लगी आहे तव्हांखे वारो कर उस्ताद पोइ देर कहिड़ी ॻाल्हि जी आहे। ॻाल्हि ॿुध हा पैसा ॾियाई तो होटल तू मानी वठी आहे त पोइ खायूं ठीकु आहे खीसे का कटियो आहे अलाए उस्ताद मूंखे कई ख़बर पूरो ₹1 मुंहिंजे खीसे में पियो हुयो निभागा पेशाब करण हलियो वियुमि हाणे मोटियो आहियां। पोयूं तूं वेठो हुईं न निभागा अलाड़े उस्ताद मां न खयो ₹1 मुंहिंजी मजाल आहे मां उहो ईमानदार आहियां वधीक 1.5 फुट बीठो आहिनि खां जांच कयो अबोड़े मूंखे पैसनि जी ख़बर न आहे मां त पेशाब करे हाणे मोटियो आहियां नूर भराटे जी कसम। अरे आराम करो हाणे मानी कीअं खाईंदासीं मुंहिंजे जेब में ₹1 बि न आहे उधर ते वठी अचूं मानी अचां ज़ाहिद उधार ते मानी ॾींदो ई कोन्हे सेठ बसर जेको आहे न होटल वारो उहे मूंखे चांहि ॾींदो उधर ते चवो त मां चांहि वठी अचांसि पंहिंजे खाते में। अरे निभागा तुंहिंजे खाते में कोई माण्हू बुखार ई न ॾेवे फिर तुंहिंजे खाते में चांहि ॾींदो बसर पोइ तव्हांजे नाले चवांसि ईअं कर तूं मुंहिंजो नालो चवेसि तूं चांहि वठी त पोइ गॾिजी करे पीऊं घणियूं चांहियूं वठी अचां 2 चांहियूं वठी आ। उस्ताद रमू चांहि ठरी वेंदी वे चांहि जो मज़ो वठो चांहि त पियो न यार चांहि मां नथो पिया वरी छो साईं मूंखे टेंशन आहे वरी छाजी टेंशन थी वई साईं ₹1 मुंहिंजो गुम थी वियो आहे टेंशन न करा बाक़ी ख़ुशि थिया। उस्ताद रमो टेंशन जी पचर छॾो सेठ बसर आहे न होटल वारो उनजी चांहि VIP चांहि जो मज़ो वठी ॾिसो असां बि मज़ो था वठूं पी 1.5 फुटिया चांहि। हेलो फ़कीर बाबा पोएं महीने में मुंहिंजो मोटरसाइकिल गुम थी वियो तव्हां उन चोर जो पेशाब बंदि कराए छॾियो हुवे हाणे मुंहिंजो ₹1 चोरी थी वियो आहे ऐं जेके चोर आहिनि उनजो पेशाब बंदि करे छॾियो ऐं चोर सां गॾु जेको पार्टनर हुजे उनजो पेशाब बंदि थी वञे ऐं मुंहिंजे पैसनि मां जेको रुपयो ख़र्च करे न उनजो पेशाब बि बंदि थी वञे हक़ लाल जी कमाई आहे मुंहिंजी। ईअं कर शाम ते वर्दी ॾींदे मूंखे शाम ते पेशाब बंदि थी वेंदो उन्हनि जो ठीकु आहे पोइ मां जेको इनाम चवंदे मां तव्हांखे ॾींदुसि ठीकु आहे। अरे रेडी फुटिया तूं बि वञ सिला गॾु कर पिलर खे वरी वार ॾियूं। हाज़ुर उस्ताद रमो हाणे मां सिला गॾु कयां थो मोगा परेशान न थी फ़कीर सभु कूड़ा हूंदा आहिनि ईअं कीअं हरामखोर कूड़ा हूंदा आहिनि अॼुकल्ह जे दौर में फ़कीर बाबा वॾा पहुचियल आहिनि मां चवंदो आहियां किथे वैल में न पइजी वञूं पेशाब बंदि न थी वञे छो जे पाण आहियूं चोर मां चवंदो आहियां पैसा पाण मुटाए ॾियूंसि तूं पैसा घणा ख़र्च करे आयो आहीं। मां त मांडले खे 5000 ॾेई आयो आहियां मां बि 5000 होटल वारे जा थींदा उनखे ॾेई जान छॾाए आयो आहियां बाक़ी जेके मां वटि बचिया आहिनि पैसा इहे मां रमू खे ॾेवां तो तूं ई पैसा कढ पंहिंजा। उस्ताद रमू मूंखां ग़लती थी वई अच्छा तो चोर तव्हां आयो जल्दी कर वारो कर पैसा कढ मोगे वठा आहिनि मूं वटि पैसा न आहिनि पैसा कढ ॾे जल्दी कर 5000 1.5 फुटिया खपाया आहिनि 5000 मां ख़र्च कया आहिनि बकाए तव्हांजा पैसा ही वठो संभारो। मजदूर थी करे 5-5 हज़ार ख़र्च करे छॾियो था वॾा को पेट जा खाधड़ आयो और रमू उस्ताद उहा सॼी मज़ूरी में कढे छॾियाऊं हे वठो उस्ताद तव्हांजो खीसो पंहिंजो संभारो। दर्जी के चयो हुयुमि त मुंहिंजो खीसो मज़बूती सां हणजांइ हे का सलाई थियल आहे फ़कीर बाबा जो नालो ॿुधायो या नंबर असांखे ॾेई छॾो। अरे मोगा तू तो मोगो आ तव्हांखे बेवकूफ़ कयो कोई फ़कीर बकीर कोन्हे कोई बाबो कोन्हे
हे मोबाइल मुझो सुबह का थी बंद है, इनमें चार्जिंग कोने, वहीं के चार्जिंग लगाया। मौके जी मार खबर ना चार